अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमण अवांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो सां गॾु अॼु जनाब जेको वीडियो या जंहिं एप्लीकेशन जी रिव्यू मां तव्हांखे ॾियणु चाहियां थो उन जे बारे में थोरो ॿुधाईंदो हलां त जनाब जेकॾहिं तव्हां फास्ट क्विक क्लिक जे या ईअं खणी चऊं वॉल्यूम जे प्लस माइनस जे बटन ते कंहिं शइ खे सेट करणु चाहियो था या सपोज़ कयो कंहिं दोस्त खे तव्हां कॉल कयो था ऐं उनखे उन जो नंबर ॻोल्हण में तकलीफ़ तव्हांखे थिए थी या तव्हां सोचो था त अहिड़ी का शइ हुजे जो वन क्लिक ते असां उन सां ॻाल्हाए सघूं या को अहिड़ो ऐप आहे जेको तव्हां बार बार इस्तेमालु कयो था जीअं यूट्यूब ऐं फेसबुक त उहो वन क्लिक ते ई तव्हां थी वञे बजाए तव्हांखे उन खे ॻोल्हण जे त उहो कीअं कबो। अॼु आउं इन बारे में तव्हांखे ॿुधायां थो। इन जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन यूज़ थिए थी क्विक क्लिक जे नाले सां। अॼु उन जो रिव्यू ॾींदुसि। जेकॾहिं तव्हां इहो सभु कुझु सम्झणु ऐं ॾिसणु चाहियो था त प्लीज़ तव्हां मूंसां गॾु रहो ऐं मुंहिंजे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। ऐं जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं इहो सिंधी चैनल आहे, तव्हांजो ऐं मुंहिंजो चैनल आहे सम्झो सम्झायो। प्लीज़ इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कंदव त बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजे हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन आहे, उन खे बि क्लिक करे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं ईअं करणु खपे छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद हूंदी आहे। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। जेकॾहिं को सवाल आहे त मूंखां कमेंट्स में पुछी सघो था ऐं को कमेंट्स में मूंखे इहो बि ॿुधाए सघो था त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। जनाब हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो जो शुरू करण में आउं तव्हांखे पहिरीं ॿुधाईंदुसि त जंहिं एप्लीकेशन जी आउं अॼु रिव्यू ॾियण वारो आहियां उन जे लाइ तव्हांखे प्ले स्टोर में वञिणो पवंदो। प्ले स्टोर में वञो, प्ले स्टोर खे क्लिक कयो। जनाब प्ले स्टोर खुली वियो आहे। हिते तव्हांखे सर्च करिणो पवंदो क्विक क्लिक। क्विक क्लिक जे नाले सां हिकिड़ी एप्लीकेशन आहे, उनखे सर्च कंदव। सर्च करण सां ई ॾिसो पिया पहिरें नंबर ते जेका एप्लीकेशन अचे थी इन खे क्लिक कयो। इन खे क्लिक कंदव त हीअ इन तरह सां ईंदी ऐं इन जी तव्हां ॾिसी सघो था रेटिंग आहे 3.9 जी ऐं 100,000 माण्हुनि इन खे डाउनलोड कयो आहे, इन खे इस्तेमालु कनि पिया। तमामु सुठी एप्लीकेशन आहे। तव्हां इन जी डिटेल जेकॾहिं ॼाणणु चाहियो था, सम्झणु चाहियो था त सम्झी सघो था। ऐं तव्हां जेकॾहिं इन खे फस्ट टाइम खोलींदव त तव्हांखे इंस्टॉल जो हिते ऑप्शन ईंदो। ऐं इन खे इंस्टॉल करे चुको आहियां, इन करे मूंखे इहो ओपन जो ऑप्शन ॾिए थो ऐं हिते इन खे ओपन कयां थो। ओपन खे क्लिक कयोसीं। जनाब ओपन खे क्लिक करण खां पोइ ही क्रिएट ए न्यू एक्शन जे नाले सां तव्हांखे लुक ॾींदो ऐं क्विक जो कुझु इहो लिख हूंदो। हाणे इन खे ऑन कयो। ऑन करण खां पोइ ही तव्हां सेटिंग में वेंदव। हितां ही 3 डॉट्स जेके ठहियल आहिनि इन्हनि खे क्लिक कंदो। सभिनी खां पहिरीं सेटिंग में वञो। सेटिंग में वञण खां पोइ तव्हां हिते कुझु बि करे सघो था। सर्विसिस रनिंग करे सघो था या जेका शइ चाहियो उहो करे सघो था। म्यूज़िक इन प्ले, फ़ोन कॉल्स जेकॾहिं करणु चाहियो था, एड विडजेट करणु चाहियो था। हिते नोटिफिकेशन जो बि हिकिड़ो ऑप्शन ईंदो आहे जे शो द नोटिफिकेशन खे क्लिक कंदव त हीअ टिक थी वेंदो। पर आउं हिनखे फ़िलहालु ईअं ई ॾियणु चाहियां थो। तव्हां थोरो जेकॾहिं डिटेल में पढ़ंदव तव्हांखे काफ़ी सारी शयूं सुठियूं हिते मिली वेंदियूं। पर असांखे जंहिं शइ खे हिते ऐड करिणो आहे त उहो उन जे लाइ इहो जेको प्लस जो साइन आहे जिते लिखियलु आहे क्रिएट न्यू एक्शन। हाणे जनाब तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जनाब हाणे जॾहिं तव्हां क्विक क्लिक खे ओपन कंदव त उनजो फस्ट लुक इन तरह जो ईंदो। हाणे इन में तव्हां मुख़्तलिफ़ शयूं करे सघो था। सभिनी खां पहिरीं त इन खे ऑन कयो। ऑन करण खां पोइ तव्हां हिन जे सेटिंग में 3 डॉट्स वारो जेको टेप्स आहे इन खे क्लिक करे सेटिंग ॾिसी सघो था। प्रीमियम, शेयर, अबाउट, हेल्प, सेटिंग। इन में सेटिंग में वञी ऐं तव्हां सेटिंग खे इनखे चेक करे सघो था। सर्विसिस रनिंग ऐं सर्विस खे जेकॾहिं रनिंग करिणो आहे त म्यूज़िक जेकॾहिं प्ले करिणो आहे त उन जो बि ऑप्शन आहे। सिस्टम आहे, फ़ोन कॉल बि आहे। एड वेजेट्स जेकॾहिं करिणा आहिनि उहो बि करे सघो था। काफ़ी सारियूं शयूं आहिनि। शो द नोटिफिकेशन बि आहे। इन्हनि मां इन्हनि खे तव्हां ॾिसी टर्न ऑफ नोटिफिकेशन बि इन में करे सघो था। ऐं ॾिसो मूं वटि जेकॾहिं थियलु आहे इन जे करे शो हितां खां तव्हां इन जा जेके बि नोटिफिकेशन आहिनि उनखे टर्न ऑफ करे सघो था। हीअ सेटिंग बि काफ़ी चीज़ूं आहिनि जेके तव्हांखे पढ़णियूं पवंदियूं। पर सभिनी खां पहिरीं आउं तव्हांखे ॿुधायां इन जो जेको लुक आयो आहे इन में जंहिं बि शइ खे तव्हां अटैच करणु चाहियो
चाहियो था। सपोज़ कयो क्रिएट ए न्यू एक्शन में ही प्लस जो जेको बटन ॾिसो पिया इनखे टेक कयो ऐं करण खां पोइ ई तव्हांखे इन तरह जी स्क्रीन ईंदो। इन में तव्हां ॾिसी सघो था ही फ्लैश लाइट आहे, फोटो आहे, वीडियो आहे ऐं डिक्टाफोन आहे, कॉल आहे, एप्स मां जेकॾहिं को करणु चाहियो था, मैसेज करणु चाहियो था या कांग्रेचुलेशन, म्यूज़िक, गूगल टास्कर, साउंड, जेको बि शइ तव्हां इन सां अटैच करणु चाहियो था उहो करे सघो था वन क्लिक ते। वन क्लिक सां मुराद वॉल्यूम जे जेके प्लस माइनस जो जेके बटन टैब आहिनि उन्हनि सां तव्हां उनखे अटैच करे सघो था। फ़िलहालु मां तव्हांखे ऐप खे अटैच करणु सेखारियां थो। ऐप खे क्लिक कंदव त हीअ स्क्रीन ईंदी, इन में शॉर्टकट बि आहे, एक्टिविटी बि आहे। तव्हां ऐप खे दुबारा क्लिक कयो। ऐप खे क्लिक करण सां तव्हां ॾिसी सघो था त ही सारा जेके ऐप तव्हांजे उन में मौजूदु आहिनि उहे अची विया। हाणे इन्हनि मां जंहिंखे बि तव्हां सिलेक्ट कंदो त उहो तव्हां उन सां क्लिक सां अटैच करे सघो था। सपोज़ कयो मां फ़िलहालु सॉरी जेको बि ऐप तव्हां करणु चाहियो, ऐं फेसबुक खे करणु चाहियो त फेसबुक खे क्लिक कंदुसि त ही तव्हां खां पुछंदो जी कहिड़ी तव्हां करणु चाहियो था, डेटा करणु चाहियो था, एक्स्ट्रा करणु चाहियो था या एक्स्ट्रा 2 करणु चाहियो था। पर फ़िलहालु इन्हनि खे छेड़ण जी ज़रूरत कोन्हे। तव्हां रेडी ते क्लिक कयो। रेडी ते क्लिक कंदव त ही तव्हां खां पुछंदो त तव्हां कहिड़े बटन सां इनखे टच करणु चाहियो था, अटैच करणु चाहियो था, जंहिंजे दॿाइण सां इहो ऐप खुली वञे। हाणे इन मां तव्हां प्लस माइनस मां कंहिंखे बि चूज़ करे सघो था। ऐं इनखे प्लस खे सिलेक्ट कंदुसि, सिलेक्ट करे रेडी जे बटन खे क्लिक कंदुसि। हाणे तव्हां खां नेम पुछे पियो, ॿुधाए पियो तव्हांखे त फेसबुक आहे। साउंड जेकॾहिं करणु चाहियो था, वाइब्रेट जे टाइम इहे ओपन थींदो त वाइब्रेट बि करे सघो था, पर उनखे अनचेक करे फिनिश जे बटन खे दॿाईंदुसि। हाणे तव्हां ॾिठो त ही फेसबुक जो जेको ऐप आहे मुंहिंजे प्लस बटन सां अटैच थी वियो आहे। हाणे जनाब आऊं हिकिड़ो माइनस जे उन सां बि अटैच करणु चाहियां थो त वरी ऐप में वेंदुसि। ऐप में वञी ऐप खे क्लिक कयोसीं। हिन ऐप खे क्लिक करण सां इहे ऐप्स अची विया आहिनि। हाणे हिननि मां कंहिं बि ऐप खे तव्हां पंहिंजे माइनस जे बटन सां क्लिक करे सघो था। ऐं सपोज़ कयो यू सां कयां थो, वरी उहा ई शइ तव्हां खां पुछंदो। हाणे तव्हां इनखे माइनस जे साइन ॾियो ऐं रेडी कयो ऐं हीअ तव्हांखे ॿुधाईंदो त यूट्यूब थी वियो। तव्हां फिनिश कयो। फिनिश करण खां पोइ इनखे क्लिक कंदव त ही तव्हां ॾिसी सघो था यूट्यूब बि इन सां थी वियो आहे। हाणे तव्हांजे वॉल्यूम जो जेके प्लस जो बटन आहे उन सां फेसबुक अटैच आहे ऐं तव्हांजे माइनस जे बटन सां यूट्यूब अटैच आहे। तव्हां ॿिया बि ऐप इन्हनि सां करे सघो था, जीअं डबल क्लिक सां जेकॾहिं ॿियो को ऐप करणु चाहियो त उहो करे सघो था। पर आउं तव्हांखे इहो सजेस्ट कंदुसि त इन सां तव्हां प्लस सां सिर्फ़ु हिकिड़ो ऐप जेको आहे अटैच कयो ऐं फेसबुक सां बि माइनस सां बि हिकिड़ो बि ऐप अटैच कयो। हाणे जनाब इन जो इस्तेमालु ॾिसंदासीं त इनखे एप्लीकेशन खे मिनिमाइज़ कयूं था ऐं डेस्कटॉप ते वञी हाणे जेकॾहिं तव्हां सपोज़ हिकिड़ो प्लस कंदव, हीअ ॾिसो जनाब फेसबुक खुली वियो आहे। इन तरीक़े सां तव्हां जेको आहे पंहिंजे कंहिं बि खे जेकॾहिं हिकिड़ी वन क्लिक सां खोलणु चाहियो था त खोले सघो था। हीअ ॾिसो था मुंहिंजो फेसबुक अकाउंट खुली वियो आहे। हाणे हिते आउं लॉगिन थी पंहिंजे फेसबुक खे यूज़ करे सघां थो। हाणे ईअं ई जेकॾहिं सपोज़ कयो तव्हां यूट्यूब खोलणु चाहियो था त वॉल्यूम माइनस जे बटन खे क्लिक कयो। क्लिक करे थोरी देरि इंतज़ारु करिणो पवंदो तव्हांखे। हीअ ॾिसो साईं यूट्यूब खुली वियो आहे। ॾिसो मुंहिंजो चैनल खुली वियो आहे। माइनस जे बटन खे थोरी देरि क्लिक कयो ऐं थोरो टाइम इनखे ॾियणो पवंदो। टाइम ॾियण सां ही तव्हां जेको चाहियो पिया उहो एक्शन कंदो। त जनाब अॼो की हिन एप्लीकेशन में स्पेशलिटी इहा आहे त जेकॾहिं तव्हां चाहियो था त वन क्लिक ते तव्हां पंहिंजा कॉन्टेक्ट मां जेकॾहिं कंहिं दोस्त खे फ़ोन करणु चाहियो था त सिर्फ़ु प्लस जे बटन खे दॿायो त फ़ोन तव्हांजो मिली वेंदो। ईअं बि थी सघे थो। ऐं जेकॾहिं इनखे को ऐप तव्हां कोई खोलणु चाहियो था त उहो कीअं खोलींदो, स्पेशली प्लस ऐं माइनस जेको वॉल्यूम जो बटन आहिनि उन्हनि सां त कीअं खोले सघो था। त उन जे लाइ मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ी एप्लीकेशन आहे क्विक क्लिक जे नाले सां। उनखे इंस्टॉल कयो। इंस्टॉल करण खां पोइ मुंहिंजो तरीक़ेकार तव्हांखे ॿुधायो। एप्लीकेशन ऐड करे तव्हां वन क्लिक ते उनखे ओपन करे सघो था, स्पेशली एंड्रॉयड मोबाइल में। जनाब अॼो के वीडियो खे आउं ख़तमु कंदुसि, पर ख़तमु करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे सम्झो सम्झायो
सिंधी चैनल आहे, इनखे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो। ईअं करण सां बेल जो आइकॉन ईंदो, उनखे बि क्लिक कयो ऐं ईअं कंदव त मुंहिंजी नई अचण वारी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी सघंदो। मुंहिंजे वीडियोज़ जे कुंड ते हिकिड़ो सब्सक्राइब जो बटन आहे, उनखे बि क्लिक करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो आऊं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था, इनशाला उनजो जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु अॼु के वीडियो खे आऊं ख़तमु कयां थो इन दुआ सां त अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे ऐं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।